नाजरीन खबर शामिल क्यों पिया डिस्ट्रिक्ट खैरपुर रिपोर्टर अख्तर कीरियो जी रिपोर्ट मुताबिक गोठ टिंडू शाह वासी मुख्तलिफ बिरादरिन जो सख्त एहतजाज जैमें वडेरो दरिया खान सोलंकी, अहमद हुसैन सोलंकी, मोहम्मद मिठल सोलंकी, गुलशेर मंगणहार, केवड़ो मंगणहार, महदी रज़ा हुजण, हैदर अली हुजण, लियाकत अली हुजण जी अगवानी में नाअहल इरीगेशन अमले खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। इरीगेशन अमले जी नाअहली चइजे या ज़ुल्म चइजे। SDO ऐं सर्वेयर अब्दुल गनी कटोहर ऐं दारोगे शाहनवाज़ चकराणी के केतिराई भेरा इतला ॾिनो पर अॼु ताईं को बि अमलदार लड़ी न आयो। अफ़सोस जो केर बि मीरवाह जी सार संभाल लहण लाइ तयारु कोन्हे। कोडिजी जी हद ॻोठ टिंडू शाह भरिसां दरिया वांगुरु वहंदड़ मीरवाह RD 45 एरिया जा कपर टुटी पिया। केतिरनि ई ॻोठनि खे ॿोॾि जो ख़तरो। ॻोठाणनि पारां एहतजाज कंदे चूंडियल नुमाइंदनि ऐं इरीगेशन अमले खां नोटिस वठण जो मुतालबो कयो त जल्द खां जल्द मीरवाह जी टुटल कपरनि जी मरमत करे ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। असांजो सॼो ॻोठ ॿुॾे पियो। असांजो संभाले वाह अञा वधीक चढ़ंदो असांखे वधीक नुक़सानु थींदो। ॻोठ टंडो शाह में हे काई RD नंबर 45 नंबर RD असांखे सर्वेर 1 तारीख़ थिए थी ऐं लाइन में बीठो आहे सर्वेर रहंदारो। असांजा मीरवाह जा कपिड़ा जेके सुभाणे हिनखे जेको बि नुक़सानु थियो असांखे सभिनी खे गांधी खे छत में चयो आहे पर कोई अमल कोन थो करे ऐं उन खां पोइ वरी जेके बि आहिनि MP चयो आहे उन असांखे बि चयो आहे कई असांजी कान ॿुधी आहे। सुभाणे ज़िम्मेवारी हुकूमत हूंदी ऐं अॼु सुभाणे खॾु पवण वारो आहे। हीअ सभु मीरवाह